दादन तू एडो डाढो मुड़स नाई जेडो पाण के समझी थो। मामा सोराब ही वक्त गारो किथां तो थी हिन जे वात में कपह दे वात गाढ़ाई मथो गाढ़ो कंदा आहिनि दादन। हिन जी मथे जी वह वधियल आ कढणी पवंदी ऐं तुंहिंजे दिमाग़ ते सखणी दाबे जी सोजा सा लाहिणी पवंदी। गुलाब तू हट परे मुखे ॻाल्हाइण ॾे हट परे पल पंहिंजे खे सोराब तू बठ विच में टपो थो नी मामा मां बर्दाश्त न कंदुसि हिन जी हाणे मां बि न सहंदुसि तुंहिंजी घणेई सठुमि घणेई सब्र कयुमि त मन सुधरे पर तुंहिंजी साॻी कुहाड़ी साॻियो गन आसमानी मखलूक आहीं। मामा खामोश न है तुझो मामो तो कॾहिं मामो समझो आहे जो मामो तो सदी तुझे वाता यो लफ्ज सुहे न थो कहिड़े रिश्ते जो कदुर है तो बुधाए न करी है नसीहतूं ऐं न वरी चूचड़ियूं ॾे नसीहत कबिया पंहिंजे खे नंढे खे तूं पाण खे मुखा मोतवर तो समझी त पोइ छो कंदुसि नसीहत ज़रूरत बि न आहे ऐं हा मामा हिन खे सम्झो जेकॾहिं ॿीहर चिड़ ॾियण वारो को लफ़्ज़ में उकलियो पोइ हित पियो फतकंदी फटकाइण वारे खे फटकाइणींदो आहे दादन। तू छा फटकाईंदे साह खणण बि विसरी वेंदी। तूं वधी थो लॻी हा छॾ दादन हिकिड़ो ॾींहुं न आहे छॾ कपिल ही मूंखे हिकिड़ो ॾींहुं सम्झी आया आहिनि आईंदा एतिरो होतिरो न थी जाए गुलाब मासड़ मूंखे मासी जी इज़त वधीक आहे हुन जी इज़त न करण वारे खे गरक करे छॾींदुसि ऐं कमल मासी धाणो वटि हूंदी। शबाना कमल जी बाह ॾी थी या न कमल जी बाह कपे ॾे चवे छा थो दा मूंसां ईअं न ॻाल्हाए अॼु मुंहिंजो रत ततल आहे तोखे पुकिन वारी बंदूक ॾेई कमल खे वठी वेंदुसि चरियो धातूरो पी आयो आहे छा दा होश धारे न आहे होश में हल कमल मां न हलंदसि मामा तुंहिंजो वॾो हलंदो तूं छाहीं हल वाकई तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे छा हा ख़राब आहे दिमाग़ वेझे ईंदीअ त साह बंदि थी वेंदी तव्हां मजबूर कयो मूंखे हल अम्मा अम्मा मामी खे रोके हल अॻियां थी मुंहिंजो हक़ आहे न छॾींदुसि सोराब कल्ह थिड़ी अथई या छितो थियो अची ॾाड़ीअ में हीरे न त फायर सां फह वञी कंदीअ तादन तोॾे घणो ई ॾिठुमि हल छोकिरी सोराब अची ॾाड़ीअ में पाण खे मूंखे छो टिको लाथई
मामे पंहिंजे मौत खे सॾियो आहे मां कंहिंसां बि ज़िक्र न कजांइ कंहिंसां बि न दादन वर्तमान संभाल सोहराब के घट पे समझे वाह जो कम करे आए बाड़ी सांदर कमरे में तो गुलाब सा निकाह कराया से थाणो धड़किया नि धड़की ना है धाणो कक्कड़ में कभी धाणो एकर अमानत संभाल भी पर हे लखे छड हिन महल के मुंह दे अज ताणी नटाई हाणे न पुछे त कतर कया दादन के असर हाणे वञण न ॾींदो सांस जे तूं साथ न ॾींदे त मांखे हैदराबाद वठी वेंदुसि मैं छॾींदुसि हैदराबाद तोखे मां मोहन ॾींदुसि दादन सां पोइ हिम्मत ऐं मर्दानगीअ सां मोह ॼणो थी ॾींदो छो न ॾींदो हेॾी हिम्मत करे आ बाक़ी मुंह न ॾींदो मामा सोहराब दर खोले या निकर ॿार न खोलींदुसि दर मुंहिंजो रत ततल आहे मां दर भनी या कोट टपी अंदर आयुसि त सभिनी खे वारे घर में बाहि ॾेई छॾींदुसि तूं दरवाज़ो भञी या कोट टपी ॾेखार त ख़बर पवई सलामत मोटी न सघंदे दादन हथे खाली न आहियूं दादन मोटी वञ न त दुफ थी वेंदे वापसि वञ दादन ॻाल्हियुनि सां मसइलो हल करण जो सोच न त तूं या असीं न रहंदासीं अॻिते वधी वञी दरवाज़े खां ठोकीसि न ॻाल्हियूं वरी छा थियूं तव्हां धड़किया धड़की न आहे न कंदुसि ॻाल्हियूं दादन मौत आहे ऐं मौत डरणो न आहे पाण खे गिरफ्तार समझो परवेज खान जे हमले में मां पाण पेश थींदुसि हिन वक़्तु मां बरंदड़ कोलो आहियां साहब तोखे हलणो पवंदो न त ड्यूटी अटका जो केस बि लॻंदुई साहब अरे इनो दादन हल हली मोबाइल में वे मामा सोहराब तव्हां फन्ना खे दावत ॾिनी आहे हल दादा न त पुलिस वारी करणी पवंदी जमादार हथियार वठेसि या तो घर छॾणो पवंदो या कवल खे छॾणो पवंदो दिमाग थे खराब छो घर छॾियूं न घर छॾींदासीं न कवल मासड़ हीणी न बोल न त रातो आ कवल हैदराबाद हूंदई दादन हाणे निकरी बि ॾेखारे त पतो पवे को हर दादन
एडीरी जुकाम बौला जो शान जुकाम खां टीबी थी वेंदे इन डेडीअ खे। बहराम खान जा माण्हू लुणियल फसल थ्रेशर हणी खणी विया आहिनि बाबा साईं। लुणियल फसल? हा, जेका सोडल काईंदो हो ऐं होॾा सोहरा बहारी हो। अरे बाक़ी तू वाही छा जो आ? लुणी छॾे छोड़नी? चयो बि पाण त लुणी ऐं छॾे जो त ॾिसां बहराम खान खे चुरियत कीअं थी। हाणे गुस्सो वरी गोहर ते। मूं इएं चयो त सुञी छॾे ॾे, मालकी न करीस। न पोइ आहे न बाठण लाइक़ु। हाणो मां ॼाओ ई बाठण लाइ आहियां बाबा साईं। पंहिंजी ग़लती असुल मञींदो कोन ऐं मूं ते जीअं कां मकड़ ते। मां कां आहियां? मां मिसाल ॾिनो, मां तव्हांखे चवंदुसि कमाल आहे रेस तव्हां असांजा मयारी आहियो। मां तव्हांजो मयारी? अरे जेकॾहिं मयार जो दाद फरियाद न थियो न, रईस वटि त दलील ई पंहिंजा हूंदा। मसलो त ॿुधायो न। नूरी अगवा थी जख्मी हालत में हवेली जी भित जी पाड़ में पियल हुई। छा समझाऊं रेस, छा समझाऊं? चिट्टो चओ कासिम। त हवेली में बंदि हुई ऐं छित तां टप ॾिनई, इहो वड़ा त फरज़ शहबाज खान ते इल्ज़ाम न ॾे। नूरीअ खे अगवा करे छत तां उछण या टपो ॾियण जी वारकाई मिली सघे हा? हवेली जी दीवार वटि किरण वक़्तु वारदात लय मटे कोन पई थी सघे छा? समझ खां कम वठो, समझ खां कम वठो। मुमकिन ई न आहे, साबिती ॾियो। इहो मूंखे बदनाम करण जे लाइ कंहिं ॿिए कयो आहे। मूंखे त पूरो पूरो शक मीरल ते आहे, जंहिं पकड़े परवेज़ खान जे हवाले कई आहे। या वरी छोकिरीअ खे बेहोशी जी हालत में मुंहिंजी दीवार वटि छॾे मूंखे बदनाम करण जी साज़िश कई वई आहे। वैसे छोकरी जिंदा आहे ऐं पंहिंजी ज़बानी बादल खे चयो अथई तो वरी पंहिंजा रद कद बयान करण शुरू कया आहिनि। कासिम, तूं चढ़ी न ॻाल्हाए। वठी अचो छोकिरीअ खे या 4 अमीन विहारियो, बादल बि वेहे ऐं छोकिरीअ खे बि आणियो। जेकॾहिं छोकिरी चई वई न त पोइ मूं ते मयार आहे। बाक़ी ईअं तव्हांजी इन्हनि बोहताननि धमकियुनि ते न बोखलाइजी वेंदुसि न ई झुकंदुसि। बाबा साईं साथ ॼण खां लहराइनि था, तॾहिं हिननि खे मिड़ी बहानो खपे। को बहानो न आहे गौर। अंगई अखर वारो नंगई नामूस जे लाइ सोचींदो आहे। साबित थियो न त कासिम करंट आहे। हाणे या मारे अचो त पर। जी बाबा साईं। बिना देर माण्हू मोकिले माउ ऐं धीउ खे धणीअ ॾे रवानो कर या हथ खणाइनि शादीअ तां। जे न कई न त फटकनि सां बम वांगुरु फाटी पवंदे। मूं तव्हांजो ॾोहो कहिड़ो कयो आहे जो तव्हां मूंखे बंदि कयो आहे? तूं मूंखे बबकियो ॾींदी हुई न, हाणो तोखे करे ॾेखारियो आहे। हाणो धड़की आहे, धड़की न आहे। ॿुधो आयो न त तव्हांजा लाश लटण वारो न हूंदो। तव्हां घटि ग़लती न कई आहे। मठ तुंहिंजो तो कंधार, बाक़ी असीं बुज़दिल आहियूं। हाणो जी दौलत आहीं तूं, हाणो सां गड़बड़ न कर त सिधो न करे छॾे। मिठाई विराए पलो अटकाए छॾियां, पा भली तुंहिंजो इहो अधो अचे त मच्छी वांगुरु चिर लूण मुरकियांसि। हकी थी ॼण असीं हिन जे भाउ जे वाटर ते वेठा आहियूं। हाणो जी ख़बर न थई, हाणो धड़की आहे, धड़की न आहे। मां ज़हर खाईंदसि। ज़हर आणे के ॾींदुई जे ज़हर खाईंदी है। हिते कोई अची बि ॾेखारे त ॾींहं जा तारा ॾेखारियांसि। मामी उहो ज़ुल्म ऐं बेवाज़बी करे जेको कोई सही बि सघे। तुंहिंजा नापाक इरादा कॾहिं बि पूरा थियण न ॾींदसि। तुंहिंजी मयत धप करे वेंदी ऐं कोई खाइण वारो बि न हूंदई। हाणो खे धमकी थी ॾी, हक़ हिकिड़ो दौर जी वेंदी है त साल पूरो साहब न खणी सघंदी है।
थाणो धणकिया धणकी ना है। तो मुख्य इनखे ठकाया मां मूंखे बंदूक हुजे न त ॿिन्ही खे मारे इन थले ते दफ़न करे पोइ निकिरां। ये तू थाणो साथ फिटाए थाणो धणकिया धणकी ना है। अम्मा अरे माती अम्मा गुलाब गुलाब मुड़ सुथी अखियूं खोल। बाबा तू हली खट ते वे उठ तमा सुराब के घुराए चवस त डॉक्टर के वठी जे। मासी डॉक्टर ॾे मां पाण वेंदुसि, एकर कमल खे रुगो सेखत ॾियां। हाँ हाँ हल। हेलो मिस्टर दादन, अंत हाला वाला से खैरा जमादार नहीं बस कना नसीब खुलाने चबल मुझे अंतर में भी बरंदड़ चबला किथे बरी न वनी किथे तू बरेस मां ठरेस जित्रो बरेस उतरो गरेस। चबला मूंसां चाड़ू न कर, तुखे खबर आ तो दादन मौत आ, मौत डरनो नाहे। मगर ने खबर कना जोशन दादा ना तोते परवेज खान ते इरादा कत्ल ऐं शहबाज खान जे पुट जवाद खान जे अगवा जूं 2 एफआईआर दाखिल करण वारो आहे साहब वडो। ऐं नूरीअ जे अगवा जो केस ज़ेरे गौर आहे। सूबेदार यह नाइंसाफी आ यार, मदद कर। दादा ना मदद थींदी पर मुफ्त में न थींदी। बिल्कुल मदद करीस त मदद थीस, न त उम्र लाए वनी जेल में सड़ेस। जबल झाड़ू करीस त पाड़ू उखड़ेस। ने खबर कना जोशन ॻाल्हाए सूबेदार साहब। दादा न जेकॾहिं ॻाल्हि सम्झ में अचे थी त कम खे सोरियूं, न त पुलिस जो कमु आहे कागज़ी कार्रवाई, अॻिते कोर्ट सगूरीअ जो कमु आहे। दादा न थी सुक वेंदे आसमान सां ॻाल्हियूं न कर सूबेदार, पुॼी त सघां न। 2 अगवा केस ऐं 1 इरादा कत्ल, छा तूं इनखे मज़ाक थो सम्झी? आसमान जहिड़े कम जो मुल्ह बि दादा न आसमान जहिड़ो थींदो आहे। आसमान जेड़ा कम करेस त आसमान में फासिस या बचेस। ने खबर कना जोशन। अस्सलाम वालेकुम दादा ना। वालेकुम सलाम। यार काबिल ही तो मुखे सफ़ा लोह करण जे चक्कर में है यार। दिल जी दड़ी दोज़ख आ। मां हिते हिक पल बि तरसण नथो चाहियां यार। परवाह न कर, बिलो कयां थो। तोखां ॻाल्हि गरी आ, न थींदी गरी आहे यार। तू हिकिड़ो कमु कर, कुछ रक़म हथ कर त जीअं केस में नरमी कनि ऐं ज़मानत जे लाइ कोर्ट में का न का गली खुली पवे यार।
न त मां सफ़ा खाक थी वेंदुसि। पहिरियों पहिरियों बुज़दिली थो ॾेखारे दादन। काबिली बोल अलाए कंहिंजी मार्फत हिन सूबेदार सां। ठीकु आहे, तूं घबरा न। अनु किथे रखराई? बाबल गुदाम में। ये मर्दानगी ॾेखारियो त बहराम जो बुत ठरे न। किबला शहबाद जा लाठड़े आया हुआ। कासिम जफर न बाबल ॿिया हुया फुलतड़ू टाइप। गोराम वरी गुथो छा? गोराम गुस्से त गोश्त गिदड़न के खरायास। भगन या ट्रेड़ी न कर गोराम। कद 2.5 फुट उछल वरी 8 फुटन जी। न चओ गोराम बगन खे। वैसे पुछोस त शहबाज खान जा माण्हू जॾहिं लठियूं कुहाड़ियूं खणी आया त ही किथे हो? किथे होसे? वरी किथे होसे? पानी पीअण वियो होसे। वाटर में केरो? पानी पीअण लाइ वियो होसे। इहो चयुमि छा पीतो हुयुमि? ये अॻिते ईअं कंदे त हिन ओताक में न हूंदे। वाटर में पानी आहे किथे? हूंदो जैसी ताईं शहबाज जो घोड़ो हित काए नथो अचे तेसी ताईं हिते हूंदो। रेस पोइ छॾे ॾींदो? सच्चाई साबित करण लाइ चयो में इहो कमु कयो ई त पोइ हिते हूंदे केर बि तोखे रोके न सघंदो। रेस समूरो अन खणाया आहियो? ज़मीन रेस जी या तुंहिंजी? हलियो आई अन वठण। मां हारी हां, मुंहिंजो हक़ न आहे। हारपो त लहणा न। जंहिं महिल शहबाज वारा खणी विया उन महिल किथे हुई? तो ॿुधायो बि कोन। छाजो हारी? घरू मसलनि में होसि रहीस। तव्हां का दादरसी न कंदो त मसलनि में अची वेंदुसि या न? हा साईं, जंग जे मैदान में हुयो। ना आहे तुंहिंजो हक़। ॿिए दफ़े ईअं कई त ज़मीन बि हार पे लाइ न ॾींदोसांइ। बुख कोन मरंदुसि रहीस। माशा अल्लाह। रामा जी रेस मूंखे शहबाज जो घोड़ो घुर्जे। चूंडे कया हिसाब चुकतू थे वो वठ न ॾींदो। आइए भा बिस्मिल्लाह। ही वट सामान आइए अब अच्छा है इनमें। जेको चई। हाँ इनमें सोने क्वार जा कपड़ा है न। घोट लाइ वॻो अजरक दानो भी आहे। आई मेहंदी? मेहंदी वरी सुभाणे। यब्बा पचरियो वई अजाणी या न। अज विसरी वई पुफी। अयब्बा एड़ी वेसर न धारी पोइ तो हड़ हली वेंदी। अॻिते वेसर न थींदी पुफी। ॾिस वेसर धार बि न त सारा सुझई थी। वे मुमल न वठ मुंहिंजो नालो। जेको सोचो अथव न उहा सोच ई रहिजी वेंदव। ॾिसंदसि सोच थी रहे या सच तो थे। खुदा जी कुदरत आहे इहे थी करे जड़ तो फाही थे थी चढ़ायास। फाहीअ ते चढ़े मुंहिंजो आंगूठो। मुमल न खण मुंहिंजो नालो। ही जेके ख्वाब में छिलर ऐं चिचड़ा अथई न से साबिया कोन थींदई। काज़िम यब्बा मोल बार जे मथा जावई छा? आई ही हिंयर तो ते रोब थी करे। ऐं तोखे छा थी वियो? सफ़ा माठ लॻो पियो आहे। ही निकाह खां पोइ तूं कंदे छा? कहिड़ा मुल्क तूं फतह कंदे मूंखे ॿुधा त सही। चाची फज़ीलतदार गारियूं न ॾे। जेकॾहिं मुंहिंजो वात ओले पासे वियो न त अखियूं खुली वेंदई। हेड़ी ओले पास तो वात वञेसि सोले पासे करण ॼाणा थी आऊं। खुदा जी कुदरत सारा साथी मोह अटकाया। जे कासिम तो कुछ न कयो न पोइ ॾिसजा ऐं पाणी खे काचियूं तिखियूं कंदुसि ऐं जेके नक चप अथई न इहे वठे उछले छॾींदी सही। हा हली आ मूंसां खसण ॻाल्हाए थी। अबा तूं दिल में न कर। तुंहिंजी सोच ई न वेठी आहियां न आऊं। तूं ख़ैर सां वे ऐं तोले चांहि ठाहे थी अचां। रे भाॼी चारी जवाब थी ॾे असांखे।
या पोइ आयो त हलियो आयुसि। मासी कान्हे छा? अम्मा आरामी आ। हिकु गुज़ारिश आहे, चयो। हवेलीअ जी ॻाल्हि या शहबाज ख़िलाफ़ शायदि या ॻाल्हि अचे कुझु बि न चइजांइ। मां समझस कान। मूंखे खुड़क पई गुज़रिस पई घिटीअ मां त गौर कंहिंखे चए पियो नूरी शायदि ॾींदी त क़त्ल करे छॾियोसि। तुंहिंजो माठ रहण मुंहिंजे लाइ पंचायत जी आज़माइश सम्झ नूरी। केरु आहे? मां शोएब आहियां। मुंहिंजो हिते छा आहे? निकिरी वञ त फिसी न वञी। तुंहिंजो हिते छा आहे? छा थियो आहे? यो केरु हुयो जंहिंसां कचहरी पई करे? तूं केरु थींदो आहे पुछण वारो? मां केरु आहियां तव्हांखे ॿुधायां थो। खबरदार, जिलावती साबर जी भेण ऐं भाणजे मथां हथ खयो अथई। निकिरी वञ, ॾिसी छा थो। जिलावती वरती त लॻड़ वांगुरु आसमान ते उॾाईंदी, आसमान ते। मूंखे मजबूर न कर। छा ते मजबूर थींदे? सभाॻीअ वारो मीरू आई न, मीरू। मूंखे नथो सुञाणी त ख़दीजा मुंहिंजी भेण ऐं नूरी मुंहिंजी भाणज आहे। अॼु खां पोइ जे हिते ॾिठो मैं ऐं मालकी करण जी कोशिश कई न त लाहौती भौर वांगुरु कहाणीअ में फेराईंदी। हल हल, न ॾे लाहौतीअ खे जुलान। लाहौती साबिर जा लोॾा ई न आया अथई त लाहौती साबिर खे व्याज बुलाइणो आहे।